अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। अॼु तव्हांखे हिकु वॾी ख़ूबसूरत अपडेट ॾींदासीं दोस्तों। ये वीडियो मुकम्मल ॾिसंदा, वीडियो नंढड़ी आहे तव्हां जेका ठाही आहे असां दोस्तों, त वीडियो खे मुकम्मल ॾिसंदा कयो ताकी सॼी अपडेट तव्हां सम्झी सघो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको नेक्स्ट एपिसोड अचण वारो आहे त मुराद अञा बि जेको आहे त मिठड़ सां ॻाल्हि कंदी त हुननि सां संग नशींदऊं ऐं हुननि खे संग ॾियूं। ऐं हिते ते मिठड़ हुनखे तमामु घणी माना छंड पटींदो त नूरल जेको आहे त मूं सां माना हीअं ॻाल्हायो आहे, बदशद लफ़्ज़ ॻाल्हायो आहे। अञा तूं चईं थी त मां हिननि खे संग ॾियां त इहो तूं विसारे छॾ। जेकॾहिं तूं ॿीहर इहो लफ़्ज़ कढियो आहे त मां तोखे बि माफ़ु न कंदुमि। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नूरल जी मथे जेका खसिजी चुकी आहे, त जेको ईंदड़ नेक्स्ट एपिसोड आहे त उन में जेको आहे त राबेल खे ताननि जा तीर हणंदो ऐं चवंदो तूं राबेल ख़ान जी आहीं, असां तोसां रिश्तो नथा करणु चाहियूं ऐं तुंहिंजो जेको लिबास आहे, तुंहिंजो वेस आहे, त इन मां ई असां ख़ुशि न आहियूं। तूं वञी पंहिंजे बालाज ख़ान सां ख़ुशि थी। अहिड़े क़िस्म जा ताना हणंदो जंहिं ते राबेल जेको आहे त वधीक ॾुखी थी वेंदी ऐं जेको आहे त सोचणु लॻंदी त हीउ कहिड़ो मासड़ आहे जेको पंहिंजी न्याणीअ ते पाण इल्ज़ाम पियो हणे। नेक्स्ट एपिसोड में बालाज ख़ान जेको आहे त मंठारा जी तारीफ़ कंदो ऐं ॿिया सॼी जेका आहे त हुनखां कावड़िजी वेंदा दोस्तों। जी दोस्तों, त हीअ असांजी अपडेट वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।